जी बिल्कुलु असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं सिंध जे नाले वारे नाथ ख़ान हाजी खान मोहम्मद जे अकेडमी ते अचो त संदसि पुछूं संदसि छा चवणु आहे। सर तव्हांजो छा चवणु आहे? तव्हां माशाल्लाह तव्हांजो सुठो नालो आहे, तव्हां घणे वक़्त खां वठी मुख़्तलिफ़ नसीहतूं चयूं आहिनि, तव्हांजो छा चवणु आहे हिन बाबति? इन बाबति इहो चवणु आहे त जीअं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान मुबारक आहे त का बि जेका सुठी ॻाल्हि आहे उहा ताईं ॿियनि ताईं पहुचायो। इन करे नातूं ख़ानी त अॻु में ई पढ़ंदा आहियूं, अलहमदिल्ला असां जीअं सम्झ थी आहे नातियूं पढ़णु शुरू कयो, चवंदा रहंदासीं एतिरे क़दुरु जेतिरे सिर में साहु आहे। लेकिन हिन वक़्तु जेको ख़ासि करे मुआशिरे में गंदगियूं फैलियल आहिनि उन मुतलिक़ नसीहत भरिया नुक़्ता जंहिंमें अज़मी साहब जी शाइरी पेश कयूं था। उन खां अलावा हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर जेको अॻु में काफ़ी टाइम अॻु में चई आहे उनखे नए सिर सां पेश कयूं था, जेको आवाम ॿुधी ॾाढी मोट ॾेई थी पई। ऐं थी सघे थो असांजे हिन चवण में मन कंहिं न कंहिं ते इहो असरु पवे त उनजो बि अलाह ताला असांखे दर्जो ॾींदो। अच्छा, छा सम्झो था तव्हां जा मुख़्तलिफ़ असां जेको आहे सो वीडियो ॾिठा आहिनि ऐं सोशल मीडिया ते जेके वीडियोज़ आहिनि उहे जारी थिया आहिनि, तव्हांजा जेको आहे हज़ारे फॉलोवर आहिनि, उन खां पोइ उन ते अमल थियो आहे। जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि जा जेके रोड आहिनि त उन शहर जा जेके रोड आहिनि उहे तबाह हाली शिकार आहिनि, तव्हां नसीहतूं चयूं ऐं उन खां पोइ तव्हां मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी करे मुख़्तलिफ़ जेके हॉस्पिटलूं आहिनि, मुख़्तलिफ़ जेके ॻोठनि जा स्कूल आहिनि, कॉलेजिस आहिनि, उन जे बाबति बि तव्हां नसीहतूं चयूं। छा जेको आहे सो हुकूमत खे को अहसासु थियो आहे त बिल्कुलु हीअ जेके तबाहाली जो शिकार थियल आहिनि इन में जेको आहे सो अमली क़दम खणिजे या जेको आहे सो उन खां पोइ जेको आहे हुकूमत खे हेरफेर थियो हुजे? इन मुतलिक़ इहो चवंदुसि त कमु त जिथे किथे नज़र अचनि था हलनि पिया, लेकिन हिकिड़ो दोस्त मेड़ जो जंहिं फ़ोन करे जेको रोड ते असां नसीहत पढ़ीसीं उनखे उन इहो ॿुधायो त असांजो लियाक़त अली जतोई साहिबु तव्हांजे ॿोलहه खां पोइ असांजे वेझनि माण्हू त मिलिया त जिन्हनि खे क्लिप ॾेखारी उन खां पोइ असां 8 लिंक रोड असांखे माना मुकमिल करे ॾिना विया आहिनि। अच्छा, बाक़ी हूअं बि जिते किथे ॾिसूं त कमकार हलनि था, वधीक अलाह हुनखे हिदायत ॾींदो ताकी उनखे मुकमिल कनि ऐं सुठो कमु कनि। इन जे करे असां नसीहत कई आहे। इन करे जो उन ठेकेदारनि खे बि असां इहो चवणु चाहियूं था त हीअ थोरी ज़िंदगी आहे, भेटाई ॻोठ फरमायो आहे, हीअ आजिज़ुल लतीफ़ सरकार फरमाए थो कर हल कारी रुञ में वञी पवंदे राति उते खाईंदे न पीअंदे पोइ कहिड़ी लहंदे लात, जेके वण चिन आहे वात, माना सम्झे करप्शन वग़ैरह इशारो आहे, माना उहा शइ करे जेको अॻियां माण्हू ॾेई सघे, जेके वण चिन आहे वात से उगा छींदे अॻियूं। दोबारा असां उन ठेकेदारनि खे या MP MLA खे इहो अर्ज़ु कंदासीं ख़ुदारा इन मसइले ते ही अवामी रस्ता आहिनि, उन में ज़रूरी पेट बि आहे, पर ईअं न आहे जो रुॻो काग़ज़नि में कमु हुजे, लेकिन कमु थिए पोइ उन ते रोज़ी जेका जाइज़ मुनासिबु मिले उन में अलाह ताला तव्हांखे बरकत ॾींदो।